नंबर ही बंद है तव्हांखे जेको पंहिंजे वालद सां ॻाल्हाइण आहियो मोबाइल ते इहो जेको बरुच को आवाज़ हुयो जेको इहो असां दा उ जेको जे किताब कयो केर हो जेको जे असांखे मुरीद जेको इहो मुरीद जो आवाज़ हो मुरीद जो आवाज़ इहो ॻाल्हाए थो जो चइबो त मां हिननि तव्हांखे गारियूं पियो ॾिए जेको तव्हांखे चए वरी अचु छोरा ॻाल्हाए पंहिंजे माउ सां हा असां दा ॿिए आवाज़ में पियो ॻाल्हाए मोबाइल ते ॿिए आवाज़ ते पियो ॻाल्हाए त वरी पोइ असांखे वरी असांखे हेॾे उतां ॻाल्हि ॿोल करे मोबाइल ते उतां हेॾे वठी आया हिते असांखे मानी खाराए वरी हिते खां हिते असांखे ॿधी हिते सुम्हारियूं तव्हांखे जॾहिं ॻाल्हायूं हे सही तो ॿुधाए छो तो पुट मां 10:30 बजे त उन में तव्हां हिते या होॾे रखियल तव्हांखे जो सॾु पियो करे अचड़े छोकिरा छोरा तव्हांजी वालद चए पई न असांखे नंढे आवाज़ सां ॻाल्हाए पोइ चेड़े अचो छोकिरा हेॾे अचो ॻाल्हाए हेॾे पोइ उन ॻाल्हाए उतां माना पैसनि जो चई वरी पोइ असांखे हिते वठी आया हिते असांखे मानी करायूं हुननि जी मायूं बायूं करंट बायूं बि हिन सां ॿधियूं उतां वरी हेॾे खटाए रखी ॾिना हिते 2 हमरा राति में अलाए काॾे हलिया विया 2 हमरा हिते असां घर मथां बीठा खटाए रखी सुधा पिया वरी पोइ जंहिंमें सुबुह सवेल असां मायूं सुम्हियूं पियूं हुननि जी असां सुबुह सवेल हुन कमरे में अंदरि विहारियूं न उते चांहि हलायूं वरी पोइ थोरी उस निकिती वरी मथे सोलर रखी असांखे पखो हलाए ॾिनो पखो बि हूंदी आहे राति तव्हांखे मानी ॾिनो राति जो तव्हांखे मानी धनी हिते लिकायो तव्हांखे मानी वग़ैरह खारायूं राति जो राति मानी खाराई